बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हाँ नाले वलद ज़ात बहैसियत वो तो पेट अलग मरकज़ जे ओते फलाने जे अल्लाह ताला के हाज़ुर नाज़ुर जाने पंहिंजे ओते जो हलफ खणा थो त आओ पेट अलग जे आइन ऐं तंज़ीमी इदारनि जे फ़ैसिलनि ते मुकमल अमल कंदुसि। उस्तादनि जे मसाइलनि तालीम ऐं तंज़ीम जे बहितरीअ लाइ पंहिंजे वसाइल पंहिंजूं सभु सलाहियतूं ईमानदारीअ ज़हन ऐं ज़मीर जे सभिनी सचाइनि सां अदा कंदुसि। ज़ाती पसंद ऐं नापसंद खे पंहिंजे उहिदे जे ज़िम्मेवारनि ते असर अंदाज़ थियणु न ॾींदुसि। पंहिंजे उहिदे खे ग़लति इस्तेमाल न कंदुसि। अल्लाह ताला मूंखे बहितर नमूने उस्तादनि जी ख़िदमत करण जी हिम्मत अता फरमाए ऐं अल्लाह ताला मुंहिंजो हामी नासिर रहे। आमीन। मुबारक।